असांजा हाकम चवनि था त कोटड़ी डाउन में पाणी ज़ियान थींदो आहे, कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी ज़ियान थींदो आहे। हिननि अकुल जे अंधनि खे केरु चवे त कोटड़ीअ खां हेठि बि ज़िंदगी आहे। पोइ तिमिर जा मेला हुजनि या जंगली जीवत हुजे या इंसानी आबादियूं हुजनि, इन्हनि सभिनी जो जापुस कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि पाणीअ ते आहे। इर्सा जे अॻूणे इजलास में जैली अंग अखर ॾेखारिया विया हुआ त सिंधु दरिया में कोटड़ी डाउन स्ट्रीम में समुंड अंदरि 27 मिलियन एकड़ फुट पाणी ज़ाया थी रहियो आहे। माना कोटड़ीअ खां जेको पाणी वञे थो उहो ज़ाया थी रहियो आहे ऐं उहो 27 मिलियन एकड़। ये वॾा माहिर आहिनि, आकिल आहिनि। हाणे इन अकुल जे अंधनि खे केरु सम्झाए त कोटड़ीअ खां हेठि पाणी ज़ियान नाहे थींदो, पर मोल ज़िंदगियुनि में साह विझंदो आहे। ज़िंदगी, माण्हुनि जी ज़िंदगीअ जो जापो, ज़राइत, हर शइ उन पाणीअ ते आहे। जेकॾहिं इहो पाणी ॾे न वञे ऐं वञे बि कोन, छॾनि बि कोन था, ज़िंदगी ख़तम थी रही आहे। तेज़ीअ सां सिंध जी ज़मीन गर्क थी रही आहे समुंड जे अंदरि। इहो ई पाणी उनखे रोकींदो हो जंहिं ते हू चवनि था वञे थो ज़ियान थो थिए, वञे ई कोन थो। पहिरीं ॻाल्हि त वञणु घुरिजे, पाणीअ जे ठाह मूजिबि इहो पाणी वञणु घुरिजे। इन खां वधीक पाणी डाउन स्ट्रीम में वञणु घुरिजे जीअं समुंड जे चाढ़ खे रोकिजे। ही पाणी मुहाणनि जे रोज़गार जो ज़रियो आहे। हिननि 91 वारो जेको ठाह पाणी ठाह उन में डाउन स्ट्रीम में पाणी छॾण जो मुआदो पिणु कयो हो, पर उन ते उन ॾींहं खां ई अमल न पिया कनि। अॼु ताईं उन ते अमल न पियो थिए। आलमी बैंक रिपोर्ट ॾिनी आहे त समुंड में पाणी न वञण सबबि पाकिस्तान खे हर साल $2 अरब जो नुक़सानु थी रहियो आहे। यानी सिंध सबबि पाकिस्तान खे इहो $2 अरब जो हर साल नुक़सानु थो थिए, सिर्फ़ु समुंड में पाणी न वञण सबबि। एशियन तरक़ियाती बैंक आहे जेका हिन वक़्तु पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ आपाशी मनसूबनि ते कमु करे रही आहे, सहकार करे रही आहे। उन जो शर्त आहे त कोटड़ीअ खां हेठि पाणी कंहिं बि हालत में बंदि न थियणु घुरिजे। केटी बंदर जेको 1947 में मेवनस्पुर कमेटीअ जो दर्जो रखंदड़ शहर हो, इहो हाणे मौजूदा केटी बंदर खां 40 मील अंदरि समुंड में मौजूदु आहे। माना उन केटी बंदर खे जेको 1947 में मेवनस्पुर कमेटी जो दर्जो रखंदो उहो समुंड में, समुंड उनखे पाए, समुंड पंहिंजे उनखे सीने में समाए छॾियो, सिर्फ़ु इन करे जो दरिया जो पाणी न पियो वञे। 1947 में खारोशान शहर, जंहिंजी खारोशान जेको शहर आहे उनजी आबादी 20,000 आबादी, इहो हाणे खारोशान शहर समुंड जे पेट में हलियो वियो आहे, समुंड जे विच में आहे। माण्हू उतां लॾ पलाण करे हलिया विया, नऊं वञी शहर आबाद कनि, नयूं वञी आबादियूं क़ाइमु कनि। हाणे उते जेको आहे सो जेका 20,000 आबादी बुख बेरोज़गारी सबबि, पाणीअ जी खोट सबबि लॾ पलाण करे हली वई। हिन वक़्तु 1,000 खां बि घटि आबादीअ जो इहो शहर वञी बचियो आहे जेको नओं शहर आहे खारोशान। हाणे इहो बि कंहिं वक़्तु खारोशान जो जेको शहर आहे इहो बि कंहिं वक़्तु समुंड जे पेट में हलियो वेंदो। आलमी पाणी माहिरनि जी राय में ईंदड़ सदीअ में सिंधु दरिया समेत दुनिया जा 8 दरिया मरी वेंदा, माना हुननि जो वजूद ख़तमु थी वेंदो। हाणे जेकॾहिं सिंधु दरिया मरी थो वञे त इहो सिंधु दरिया जो मौत न हूंदो, पर लखे किरोड़े माण्हुनि जो मौत हूंदो। उन जा ज़िम्मेवार इहे माण्हू हूंदा जेकी हिन में पाणी नथा छॾनि। इहो हिकु तहज़ीब जो, सक़ाफ़त जो मौत न हूंदो, पर जेरनि जागदनि माण्हुनि जो मौत हूंदो। ओशनोग्राफीअ जी कमेटी जी रिपोर्ट आहे त सिजावल ऐं बदीन ज़िलो 2060 ताईं समुंड जे पेट में हलिया वेंदा। जंहिं नमूने सां, जंहिं रफ़्तार सां समुंड मथे चाढ़ पियो करे, दरिया जो पाणी न मिलण सबबि। हाणे पाणीअ जो माहिर आहे डॉक्टर हसन अब्बास, उहो थो ॿुधाए त समुंड हर रोज़ इंडस डेल्टा जी 95 एकड़ ज़मीन पाए रहियो आहे। इंडस डेल्टा 95 एकड़ ज़मीन सिंध जी खसिजी रही आहे, समुंड जे पेट में वञी रही आहे। सिंध हुकूमत जी हिकु रिपोर्ट आहे त हिन वक़्त ताईं इंडस डेल्टा जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जी
32 लख एकड़ ज़मीन समुंड जे पाणी हेठां आहे। इहा रिपोर्ट बि अधूरी आहे, उनखां वधीक लखें एकड़ ज़मीन समुंड पायो आहे। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं सिंधु दरिया में घुरिबल पाणी न छॾियो वियो, डेल्टा ॾांहुं दरिया जो पाणी मिठो पाणी न छॾियो वियो त इंडस डेल्टा मुकमिल तौर ते ख़तमु थी सघे थी। साहिली सामूंडी इलाइक़े जा लखें एकड़ जेके ज़मीन आहे उहा ख़तमु थी सघे थी। इलाइक़े जो फितरी माहौल वारो निज़ाम बि तबाह थी सघे थो। ही सिंध लाइ वॾो अलमियो हूंदो, ही सिंध लाइ वॾो अलमियो हूंदो, जंहिं ते हुक्मराननि खे सोचण जी ज़रूरत आहे, सिंध वासियुनि खे सोचण जी ज़रूरत आहे त असां पंहिंजो दरिया कीअं था बचाए सघूं। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।